नाज़रीन में पास तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त चूंडको में मुफ़्त तिबी कैंप क़ाइमु कई वई आहे, जंहिंमें ॿारनि जी बीमारियुनि, दिमाग़ जी बीमारियुनि ऐं जोड़नि जी बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि मरीज़नि जी चकास कई ऐं दवाऊं पिणु फ़राहम कयूं। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे पीराणो साहिल भमरो। सिंध सूबे में ॿाहिराड़ीअ जी हैसियत रखंदड़ नारो तालुको आहे, जिते बुनियादी मसइलनि जा त अंबार आहिनि, पर उन्हनि मसइलनि मां सिज जे हवाले सां त सहूलियतुनि जो वॾो फिक़दान आहे। ॿाहिराड़ीअ जे माण्हुनि खे सिज जूं सहूलियतूं न मिलण करे रहवासी अनेक बीमारियुनि जे वर चिड़ियल आहिनि। हितां जा रहवासी मसीहा जे मुंतज़िर हुजण बावजूदि हिन तालुके में अतई डॉक्टरनि जे ग़लति इलाज सबबि माण्हू वॾियूं भोगनाऊं भोगण ते मजबूर थी विया आहिनि। ताज़ो शहर मेडिकल सेंटर चूंडको में हिकु रोज़ा मुफ़्त तिबी कैंप डॉक्टर अली मोहम्मद बमरो जी निगरानीअ में लॻाई वई, जिते ॿारनि जी बीमारियुनि जे माहिर डॉक्टरनि, दिमाग़ जे डॉक्टरनि, जोड़नि जे डॉक्टरनि समेत न्यूरो सर्जन डॉक्टरनि इलाइक़े वासियुनि जो इलाज ऐं मुआइनो पिणु मुफ़्त कयो। हिकु रोज़ा मुफ़्त तिबी कैंप में इलाइक़े जे माण्हुनि जो वॾो अंग पहुतो, जिते कैंप मां भरपूर फ़ाइदो हासिल कयो वियो। मरीज़नि जी मदद ऐं तावन लाइ ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम नारा जे नौजवाननि रज़ाकाराना तौर ते फर्ज़ निभाया ऐं उन्हनि जी मदद कई। जॾहिं त हिकु रोज़ा मुफ़्त तिबी कैंप मां 500 जे लॻभॻि माण्हुनि डॉक्टरनि खां इलाज करायो ऐं फ़ाइदो हासिल कयो। कैंप में शरीक डॉक्टरनि मरीज़नि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां वटि जेके हॾनि जा तमामु घणा मरीज़ जेके ॾेखारनि पिया डॉक्टर साहब खे, ऐं डॉक्टर मुमताज़ नारेजो साहब जेको न्यूरो सर्जन आहे, दिमाग़ जे जा मसइला जेके ऑपरेशन जा मसइला आहिनि उहे जेको आहे डील करे पियो। असां वटि जेको तमामु घणो मौसम जे हिसाब सां जेके नंढड़ा ॿार आहिनि उन्हनि में असांजे खंघि आहे ऐं जेके दस्त आहिनि, उल्टी आहे, उन जा जेके तमामु घणा मरीज़ आहिनि, जंहिंमें जीअं अध मथे जो सूरु थी वियो, कुनर जो सूरु थी वियो, या मिर्गीअ मरीज़ थी विया, दिमाग़ में पाणी या दिमाग़ में ॻोढ़ो या पुठीअ ते जेके ॻोढ़ा थींदा आहिनि, त उहे मरीज़ असां ॾिठा आहिनि हिन महिल ताईं। असां कोशिशि इहा कई आहे त नारे जी अवाम लाइ जेको आहे न सहूलियत कई वञे। हीउ असांजो नारो तालुको तमामु पोइ पियल आहे। उन जे हिसाब सां असां डॉक्टरनि खे इनवाइट कयो त भाई जेको आहे हिते ग़रीब माण्हू आहिनि, मिसकिन आहिनि, उन्हनि खे असां फ्री कैंप करे ऐं कंसल्टेंट घुराए करे उन्हनि खे दवाऊं ॾिनियूं वञनि ऐं मुफ़्त मशवरो ॾिनो वञे। उहे पहुची नथा सघनि। अॼु हिते चूंडको में हिकिड़ी मेडिकल कैंप लॻाई वई आहे, उन में इलाही उन्हनि ग़रीबनि ऐं जेके पुॼी नथा सघनि खेरपुर ताईं, उन्हनि माण्हुनि खे इलाही फ़ाइदो पियो आहे। ऐं असां इहो चाहियूं था त हिन मीडिया जे थ्रू असां इहो पैगाम ॾियणु चाहियूं था त अहिड़ियूं कैंपूं नारा तालुका में लॻणु खपनि। ॻोठ जा पेशेंट आहिनि, दिमाग़ जा मरीज़ जेके माना उन्हनि खे ख़बर ई कान्हे त असांखे मसइलो आहे छा, माना पोइ उहे आम डॉक्टरनि वटि वञी था दवाऊं वठनि, माना जिन खे पोइ सही नमूने जी ट्रीटमेंट मिले कोन थो। ऐं कैंप ॻोठनि में हणण जो मक़सदु इहो आहे, माना डॉक्टर ईंदो, डॉक्टर सां माण्हू मिलंदा त उन्हनि खे ख़बर पवंदी त असांजे माना मर्ज़ जो डॉक्टर इहो ई आहे। तक़रीबन 100 खनि पेशेंट हींअर ताईं ॾिसी चुका आहे। डॉक्टरनि ऐं कैंप में शरीक समाजी माण्हुनि जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। डॉक्टरनि जो चवणो त हिननि कैंपनि जो लॻाइण जो मतिलबु माण्हुनि में अवेयरनेस पैदा करणु आहे, त जीअं माण्हू पंहिंजो इलाज बहितर नमूने कराए सघनि ऐं ग़रीब माण्हू फ़ाइदो हासिल करे सघनि। पीराणो साहिल भमरो, आवाज़ टीवी न्यूज़, नारो।